मुझा दोस्तों अजीजो हजरत मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो सुने मूसा कलीमुल्लाह जो ज़मानो अल्लाह जो नबी कोहे तूर ते वींदो अल्लाह जे मेरे दरबार में अर्ज़ड़ा कंदो मुझे करीम रब जो नके कलाम उते नसीब थींदो कचहरियूं कंदो करीम रब जे आवाज के ॿुधी करे दिल ठारींदो दुनिया जा न्यापा खणी वींदो कहे बे दफ़े मौजू रहियो त ॿुधाईंदो माव त दुनिया के ॾींदो मुंहिंजो खुदा है पर मिलंदो नबी जे दर तां। अल्लाह जा बानो एकड़े शख्स हजरत मूसा कलीमुल्लाह के रस्ते में बींदे चयो अल्लाह जा प्यारा नबी गरीब थी वयो हां मां गरीब थी वयो हां मुझी मिल्कियत वधे नथी खुटंदी थी वने बरकत पवे नथी बेबरकताई ॾाढी लगी पई अल्लाह जे दरबार में अर्ज़ड़ो कजा त मुझो करीम रब मुखे बरकतूं अता फरमाए के जे दरबार में अर्ज़ कजा गाल्हायो ता हिते हला अल्लाह जे दरबार में ऐं असां तुंहिंजो जेकर थोड़ो कारोबार हेॾे होॾे थियो पक ही फलाणे तावीज़ विधा जागो था अल्लाह न करे असा मर्दन को वधीक असा जो घर में औरतूं खुदा जी जात शल औरतुन के का हिदायत अता फरमाए ओहे त एड़ियूं भलारियूं हन जो शल कहे माई के न पेट में रुगी सूर थींदो तने चवंदी इहे तावीज़ फलाणो जेको मुल्लो आ न इन्हे मार पैसे जा तावीज़ हण खण हन मन मुड़स बेचारे जी फिटी वारो करे बकर कारो खण कारो चूज़ो खण पैसा खण जे मुड़स न बे त पाणी अधी पोतनी खणी मथे ते कंदी काने थी वञा थी तावीज़ लिखण पो केडी मल आधी जो मुकामन में केडी ओ अल्लाह जी बानी ये न कर अल्लाह के राजी करणो थई मुश्किलातुन खां जान छडाणी थई त मुल्ले जे दर ते तोखे छा मिलंदो वुजू कर धरणो हण मुसल्लो विछाए अल्लाह जे आदो पंहिंजे पेशानी के झुकाए ओ अम्मा फातिमा ज़हरा जे कचहरी में उम्मीद रखण वारी जे चाही थी त तुझो घर रब दुनिया में अमन वारो बनाए छदे तुझे घर जे चईनी कुंडन ते रुगी खुशबू हुजे प्यार ही प्यार हुजे त मुश्किल ईंदी आ रब जो कुरान बुधाईंदो आ उन मल देर न कजा बिस्मिल्लाह करे मुसल्लो विछाए जा मुसल्लो विछाए नफिल पढ़ जा कुरान जी तिलावत कजा जेको रब दिनो थई सदे गरीबन में विरहा जा रब तुझो मुश्किलातूं आसान करे छडी मुश्किलात के आसान कर जो एकड़ो ही हल थव तावीज़न में कुछ कोन थव मुंजा दोस्तों भूल जी पिया हो लतीफ सरकार लतीफ के मनीदा हो भला मनीदा हो लतीफ के न थोड़ा मनी था आधा रुमाल वाला तू हां माशाअल्लाह लतीफ का पूछो लतीफ छा तो चवे तो छाला मनी छो अदा तू तबेली थी तो किन जो जुग जग करीम रब जी जग जो वाली जो सुख्यो दो सो जे जो इश्क अल्लाह सा मां हजरत मूसा जी गाल कण खां पहिरे अम्मा फातिमा ज़हरा जी गाल कया सुने इमाम हसन जे अमड़ जी गाल कया दिल पर हुसैन पाक जे जी जल अमड़ जी गाल कया या न कया या न कया अल्लाह करे मुझे अमड़ ने भेनरुन तही पैगाम पहुंचे भला जे लाउड जरिए न पहुतो अल्लाह कंदो कहे ट्रैक्टर में वजदो ओड़े पाड़े का मुझो अमड़ियूं भेनरूं बुधी वठंदियूं अम्मा फातिमा ज़हरा सलामुल्लाह अलैहा एडी त अल्लाह जी प्यारी आ जो निकाह भी रब अरशन ते भी कंदो आ त फरशन ते भी कंदो आ दुनिया जे न्याण के मुझा दोस्त ताज अपो दींदो आ अम्मा खातून जन्नत के दाज मुझो करीम रब पाण ता कंदो आ
अजीज़ान मल उहा मुझी अम्मा सुहणी जेके मदीने जे मीर फरमायो सय्यदतुन निसाए अहलिल जन्नह फातिमा मुझी फातिमा के अल्लाह उहा इज्जत अता फरमाया जन्नत में जेके औरतूं ईंदियूं उन्हनि जी सरदार हसन हुसैन जी अम्मड़ हुंदी ओहा अम्मा फातिमा तु ज़हरा सुहणी इमाम हसन के बुखार थी पयो इमाम हुसैन के बुखार थी पयो बई शहजादा बीमार थी पया अम्मा फातिमा बास बासिया छा कयो वक्त कोने न सूरे आल इमरान मां बास जे मुतालिक कुरान करीम पढ़ी बुधाया अजीज़ान मल अम्मा खातून जन्नत बास बासिया अरबी में नजर जबोआ बास बासिया ओ मुझा करीम रब ओ मुझा सोना करीम रब मुझे हसन ऐं हुसैन के सेहत दे मुझा बचड़ा चाक थियल तुझे मुस्तफा जी बचड़ी तुझे अली जी रानी हसन हुसैन जी अमड़े मुझा करीम रब तो रब जे रज़ा जे ला 3 रोज़ा रखदी छा रखदी जागो था न कोन था जागो जे जागो था त पो उन अमड़न ऐं अदड़न के रोकींदा कयो न जेके चवंदियूं न ओ सई इब्राहिम शाह सोना मुखे पुटड़ो दे न्याणन स्याणन सां दुल्हन शरनाइन सां भले मूवी वारे सां नचंदी कुॾंदी अचे तोते कुट्टी जो थाल ॾेई वेंदस उन चरीअ खे कहिड़ी ख़बर त जिन सॼी ज़िंदगी अल्लाह जे क़ुरान सां इश्क में गुज़ारी उन खे तुंहिंजे नचण ऐं कुॾण ते क़ब्र में केॾी तकलीफ़ थींदी आहे ऐं तुंहिंजे इन अंदाज़ ते अल्लाह वारनि खे केॾी तकलीफ़ थींदी आहे अल्लाह जी बानी मदीने जे साईं सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो जॾहिं औरत बिना पर्दे जे मर्द जे इजाज़त खां सवा घर जी चाउठ ॿाहिरि निकिरंदी आहे अर्श जा मलाइका उन जे मथां लानत वसाईंदा जागो था न निंड अचे वियो हाणे त नारो हणंदो तव्हांजे हक़ में ॻाल्हि चङी पई थिए पर यादि रखो तस्वीर जो ॿियो रुख़ बि मोटण वारो आहे हक त हक आ न मुझा दोस्तो मदीने जे मीर जा आशिको हुजूर जा दीवानो अमड़ियूं मुझू अबेनरू जॾहिं भी घर में बास बासीन उन्हनि खे चओ बास बासियो काई मनो काने पर बास इहा बासियो मुझा करीम रब मुझे बचड़न खे खुशबू दे मुखे पुटड़ो दे मुझे बचड़े खे पुटड़ो दे मुझी ही मुराद पूरी कर मां घर में हुजूर जे दुरूद जो लख पढ़ाईंदसि मुझे घर में मुझा करीम रब ही खुशू दे त मुझा अल्लाह सही मां घर में कुरान करीम जा खत्मा पढ़ाईंदसि मुझा दोस्तो अजीजो जै घर में एड़ियूं बासूं पासिबियूं कसम थव रब जो ॾियो ख़बर उन घर में खुशू ईंदियूं या को न ईंदियूं उन ही घर में खुशू ईंदियूं पर उते बासूं बि औरतूं उते बासींदियूं जिते मर्द उन्हनि खे इज्जत ॾींदा जिते मर्द उन्हनि खे पढ़ा कुरान जी आयत उन्हनि मर्दनि जे लाइ जेके दिलि सां ॻाल्हि लॻे त उहो नाराज़ न थिए हिकड़े हंध मां इहा कुरान जी आयत पढ़ी को चङो भलो हमराह उन खे ॻाल्हि लॻी दिलि सां उथी पियो उन प्रोग्राम करण वारे खे चई तोसां बिरादर मुंहिंजी ख़तम आहे चई छो चई मौलवीअ खे तो ई त ॿुधायो
जे तू मौलवी खे न बुधाई त मुंहिंजी ख़बर मौलवी खे कीअं ख़बर पई उनखे इहा ख़बर कान्हे त मौलवी पंहिंजी ॻाल्हि कान कई मौलवी त रब जो क़ुरान पढ़ी ॿुधायो मौलवी खे ख़बर हुजे न हुजे तुंहिंजे रब खे त सभु ख़बर आ तुंहिंजो करीम रब त तुंहिंजे हाल खां वाक़ुफ़ आ काइनात पोइ थी आ मुंहिंजो अल्लाह त पहिरीं ॼाणी रहियो आ इजाज़त ॾियो त मां रब जो क़ुरान पढ़ां जंहिंखे दिलि सां ॻाल्हि लॻे उहो सची दिलि सां तौबह करे ऐं जेको अमल कंदो आ ओ खुशीअ में चए मुंहिंजा रब तुंहिंजा लख एहसान अक्सर असां वटि छा थींदो आ अक्सर असां वटि छा थींदो आ